नाज़रीन, लकी गुलाम शाह में हिकु ई घर जे 5 गर्भपातियुनि में कोरोना वायरस हुजण जी तस्दीक कई वई आहे। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे महबूब अली। जी महबूब, छा सूरत-हाल आहे? ॻोठ वज़ीराबाद जे रहवासी प्राइमरी उस्ताद गुलाम असगर उर्फ अब्दुल जब्बार मेमण समेत संदसि जे 5 घर भातियुनि में कोरोना वायरस जी तस्दीक थी वई आहे। MS लखी डॉक्टर आफ्ताब मेमण पारां प्राइमरी उस्ताद गुलाम असगर उर्फ अब्दुल जब्बार मेमण ऐं संदसि जी घरवारी 3 पुटनि शफ़ीक अहमद, अब्दुल मनान, अब्दुल्ला मेमण ऐं संदसि जी न्याणी मारिया में कोरोना वायरस जी तस्दीक करे छॾी आहे। जॾहिं त संदन जी कोरोना रिपोर्ट पॉज़िटिव अचण खां पोइ खेनि घर अंदरि सोशल डिस्टेंस तहत आइसोलेट कयो वियो आहे ऐं खेनि ज़रूरत मुताबिक़ दवाऊं पिणु मुहैया कयूं पियूं वञनि। ॿिए पासे मुतासिर ख़ानदान जे घर तरफ़ वेंदड़ मेमण महला जी घिटीअ खे कनातनि ज़रिए मुकमल तौर सील कयो वियो आहे ऐं जिते पुलिस अहलकार मुक़ररु करे आम माण्हुनि जो जेको लंघ आहे उहो बंदि कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त लखी गुलाम शाह तालुके में हिन महिल ताईं इन्हनि 5 मरीज़नि समेत टोटल 17 माण्हू कोरोना जे वर चढ़ी विया आहिनि, जिन मां 12 माण्हू कोरोना खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी चुका आहिनि। जॾहिं त काल्ह ही 5 नवां केस ज़ाहिर थियण खां पोइ तालुके लखी गुलाम शाह में जेके एक्टिव केस इहे 5 ई आहिनि। जी महबूब अली, अवां जी महिरबानी।